नाज़रीन टीवी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं टंडो मस्ती खां। टंडो मस्ती भरिसां बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ आरब उजड़ में बाहि लॻण सबबि 5 बोरियतनि जा अझा सड़ी रख थी विया आहिनि। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह करे आहियूं त मुतासिर ॻोठाणनि मूजिबि फायर ब्रिगेड खे इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिंजे करे घरनि में रखियल हंध बिस्तरा ऐं समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन एक बार ॿीहर अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं टंडो मस्ती खां। टंडो मस्ती भरिसां बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ आरब उजड़ में बाहि लॻण सबबि 5 बोरियतनि जा अझा सड़ी रख थी विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं त मुतासिर ॻोठाणनि मूजिबि फायर ब्रिगेड खे इतला करण बावजूदि अमलो न पहुतो, जंहिंजे करे घरनि में रखियल हंध बिस्तरनि समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी टंडो मस्ती जो रिपोर्टर फिदा हुसैन उजड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। फिदा, अपडेट कजो, बाहि छा मां लॻी आहे, छा ॿुधायो वञे पियो? हाँ जी बिल्कुल तक मैं बुधाई हल टंडो मस्ती थाने की अदा ड्रिप में हर्षा जो गोठ है आरब उजड़ गोठ में गोठाणन हाजी मल्हार उजड़, मोहरम अली उजड़, मुनीर उजड़, उर्स उजड़ और अब्दुल हमीद उजड़ के 5 घर के जो ओचितो बाहि वकोड़े वही। बाहि सबब जो घर में समूरो सामान हंध बिस्तरा अनाज 100 मण कणक रखियल हुई तो सड़ी रख थी वही है। जैसे फायर ब्रिगेड अमले के जो मौके पर इतला ॾियण बावजूद न पहुची सके, गोठाणन पंहिंजी मदद पाण त बाहि कंट्रोल कयो ऐं जॾहिं वधीक नुक़सान खां बचायो। उन्हनि डीसी खैरपुर ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे सड़ियल सामान जो अज़ालो करे फायर ब्रिगेड अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयो वञे। जॾहिं त ॻोठाणा जेके आहिनि खुले आसमान हेठि बेआरो मददगार बणियल आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। अपडेट करण लाइ फिदा हुसैन, अवां जी वॾी महिरबानी।